अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं एलायंस तरफ़। सेनेट जे इजलास जी कार्रवाई। इजलास दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस कयो पियो वञे। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त PDM जे सेकार सां चूंड विढ़ी। इख़्तिलाफ़ राय जमहूरियत आहे, असां अवामी मुफ़ादनि लाइ आया आहियूं। सेवर में जो झांगारा रोड ते ट्रक जो कार सां टक्कर, 4 ॼणा फौत। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु त हादसे तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे, वधीक जांच कई थी वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 43 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंगु वधी 14,821 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,000 खां वधीक केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु वधी 6,92,023 ताईं पहुतो। गडाब वेझो भैंस कॉलोनी वटि गाड़ी जो मोटरसाइकिल सां टक्कर, हादसे में अली ऐं फिरोज़ भील फौत। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। असां गॾिजी ऐं अकेले सिर बि अपोज़िशन करण लाइ तयारु आहियूं। हुकूमत खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। CAC इजलास में इस्तीफ़ाउनि जे ऑप्शन ते मुशावरत कंदासीं। इमरान ख़ान जी हुकूमत खां हर हिसाब वठंदासीं। जमहूरी अंदाज़ में तहरीक हलाइण रुगो PP ॼाणे थी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नओं दौरो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी तकलीफ़ खे ख़िताब। चवे थो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हर पाकिस्तानीअ खे वोट जो हक़ ॾियारियो ऐं जमहूरियत जो बुनियादु विझी सियासी आज़ादी ॾियारी। सांगड़ वेझो तालिमोला कॉलोनी वटि भील बिरादरी जे 10 घरनि खे बाहि लॻण सबबि घरनि में पयल समूरो सामान सड़ी रखी वियो। इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आंदो। मुतासिर मुतालबो कंदे चयो आहे त ॿाहिरि करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।